नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त के सीता रोड मां खबर ॾींदा हलूं त हिकु हफ़्तो पहिरियां 9 क्लास जी शागिर्दाणी नगीना चांडिया जी मुबैना क़त्ल ख़िलाफ़ सीता रोड रेलवे फाटक ते नगीना चांडियो जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते अॻवाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सबब इहो ई न त असांजी शागिर्दाणी नए चांडियो जी नगीना चांडियो जेका गवर्नमेंट हाई स्कूल प्रगा में पढ़ंदी 14/1/2022 ते हुनखे हथियारनि जे तौर ते जेको अगवा कयो वियो उन खां पोइ असां PS सीता रोड ते NC जेका दर्ज कराई हुई ऐं उन खां पोइ ॻोठ जा राज जा चङा मटा सभिनी खे अर्ज़ु कयो आसन लॻाऊं कयो महिरबानी कयो शइ असांजी वापसि। उन खां बाद में 20/1/2022 ते मीडिया जी क्लिप ज़रिए असांखे इंफॉर्मेशन मिली जेके असां तस्वीरूं ॾिठियूं असांखे शक पियो। असां कोठी खोखर लॻ मेड़ उते पहुची ॻोठ जा पंहिंजा मिट माइट चङा मुड़ुस छोकिरी जो वाल साहब चाचा ऐं शायदि सभु उते पहुतासीं जंहिंजी असां शनाख़त कई त उहा शागिर्दाणी असांजी नगीना चांडियो हुई जंहिंखे मुतालबो इहो आहे त साईं जेके पुलिस गिरफ़्तार कया आहिनि कातिल गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि जी ज़ाहिरी उन्हनि जी गिरफ़्तारी छो करे इंसाफ़ जॾहिं ठहणो आयो आहे त जॾहिं असांखे 6 ॾींहं थी वियो आहे 22 ॾींहं खणी करे मर्डर थियल आहे हिन महिल ताईं को बि पुलिस ऊचो न ॿारियो आहे को बि असांखे लाभ न आहे ॾिनो न को असां सां को इंसाफ़ जी ॻाल्हि करण लाइ तयारु आहे न को असांखे हली अचण लाइ तयारु आहे त बाबा तव्हांजो चवणु चाहे किथे आहे कहिड़ी ॻोल्हा कजे छा कजे बसि पंहिंजे मुंहुं असांजी जॾहिं कमीशन जॾहिं SP साहब 23 तारीख़ ते हिते आयो कोठी खोखर वाकियो ॾिसण हुन जेको कमीशन जोड़ियो आहे कमीशन जोड़ण खां बाद में को बि गिरफ़्तार हिन महिल ताईं न का कमीशन जी रिपोर्ट दायर कई पई वञे न को असां जेको गिरफ़्तार इन खां पोइ जेको इमरान सरेआम जवाबदार आहे जंहिं असां हेॾो ज़ुल्म कयो आहे उहो सरेआम हुनजा मिट माइट घुमी रहिया आहिनि असां सां हेॾो ज़ुल्म थियल आहे 9 क्लास जी शागिर्दाणी खे घुटा ॾेई तदलुल करे जंगू भाऊ ॿधी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे ऐं असां सां को बि हिन वक़्तु इंसाफ़ तयारु न कयो वियो। असां इन कमीशन जोड़ण मां बि मुतफ़िक़ न आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।